नमस्कार, जय श्री कृष्ण। मां या करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अची वियो ॾियारी जो सभिनीनि खां वॾो ॾिणु। ॾियारी 5 ॾींहंनि जो त्योहारु आहे ऐं हिन 5 ॾींहंनि जी श्रृंखला में सभिनीनि खां पहिरियों अचे थो धनतेरस। धनतेरस छो मल्हायो वञिबो आहे? हिन जी कथा ईअं आहे त जॾहिं देवता ऐं असुर समुंद्र मंथन पिया कनि तॾहिं तेरस जे ॾींहुं भॻवानु धनवंतरी अमृत जो कलश हथ में खणी करे प्रगट थिया हुआ। तॾहिं खां ई हिन जो नालो धनतेरस पियो ऐं तॾहिं ई हिन ॾींहुं बासण वठण जी परंपरा आहे। भॻवानु धनवंतरी जे पूजन सां शरीर निरोग थो थिए, छो त हू देवताउनि जा वैद्य आहिनि। त इहो ॾिसो, धनवंतरी भॻवान जो चित्र मां प्रिंट आउट कराए रखियो आहे ऐं मां धनतेरस ॾींहुं हिकु ॾीओ भॻवानु धनवंतरी खे बि ज़रूरु ॿारींदी आहियां। त इहा हुई धनवंतरी जी पूजा। ऐं हिन ॾींहुं लक्ष्मी ऐं कुबेर जी बि पूजा थिए थी। हाणे मां तव्हांखे लक्ष्मी पूजन ॿुधाईंदसि। धनतेरस ॾींहुं माता लक्ष्मी जी पूजन जे विषय में बि हिकिड़ी कथा आहे, उहा मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदसि। सभिनीनि खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदमि कि लक्ष्मी पूजन में पाण खे छा छा खपे। सभिनीनि खां पहिरियों लक्ष्मी माता जो हिकु मूर्ति या चित्र जो बि हुजे हुनखे उगी ठाहे करे पूजा जे स्थान ते रखो। माता खे कुमकुम जो तिलक लॻायो ऐं हुन खां पोइ माता लक्ष्मी खे सभिनीनि खां प्रिय कमल जो गुल आहे त माता खे कमल जो गुल बि ज़रूरु अर्पित कयो। ऐं हिन ॾींहुं असां माताऊं ऐं भेनरूं ख़रीदारी बि कंदा आहियूं। त जो बि तव्हां ख़रीदारी करे आया हुजो उहो बि सोन चांदी या जो कुझु बि उहो बि माता जे अॻियां पूजन ते रखी छॾियो। हिन ॾींहुं चांदी जी कौड़ी वठण बि शुभ मञी वेंदियूं आहिनि। अगरि चांदी जी कौड़ियूं न आहिनि त जो मामूली कौड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंसां पाण रांदि कंदा आहियूं उहा कौड़ियूं बि तव्हां माता जे अॻियां रखी सघो था। ऐं हिन ई ॾींहुं असां ॾियारी जे लाइ माता जा सिक्का चांदीअ जा सिक्का वठंदा आहियूं या अष्टलक्ष्मी जो सिक्को जो पाण ख़रीदारी करे नओं वठी आया आहियूं उहो बि माता जे अॻियां अर्पित करे छॾिजे, हुते रखी छॾिजे। हुनखे बि तिलक लॻाए गुल लॻाए करे पूजन जे अॻियां रखी छॾिजे। माता जे अॻियां हिकु वॾो अखंड ॾीओ ॿारिजे जो भले राति जो ॿारे ताईं भले पियो ॿरे। त इहो हो पूजन जो सामान। हाणे मां तव्हांखे कथा थी ॿुधायां। लक्ष्मी माता जी धनतेरस जी कथा ईअं आहे कि हिकु दफ़े भॻवानु विष्णु लक्ष्मीअ सां गॾु धरती ते विचरण करणु आया ऐं माता खे चयऊं कि मां ॾखिण जे पासे वञा थो, तूं पुठियां न अचिजांइ न ई उन पासे वञिजांइ। माता कुझु देरि त वेठा हुआ, वरी हलंदे हलंदे हिकु कमंद जे खेत में पहुता ऐं वेही करे कमंद चूसण लॻा। हिते भॻवानु विष्णु जॾहिं वापसि आया त माता खे हुते ॾिसी करे भॻवान खे क्रोध अची वियो ऐं माता खे श्राप ॾिनो कि हिन खेत जे मालिक वटि तूं 13 साल हुन जी सेवा कर। माता हुननि जी आज्ञा मञी करे किसान जे घर रहणु लॻी। त किसान जे घर में रोज़ु बरकत थियणु लॻी, धन धान सां भरपूर थी वियो। 13 सालनि खां पोइ जॾहिं भॻवानु विष्णु किसान वटि माता खां वापसि वठणु आयो त किसान मोकल ई न पियो ॾिए। त भॻवानु चयसि कि त ही कौड़ियूं वठि ऐं पंहिंजे परिवार सहित गंगा सनानु करे अचु। किसान वियो, कौड़ी जीअं ई समर्पित कयईं, मां गंगा पुछियईं कि तोखे ही कौड़ी कंहिं ॾिनियूं आहिनि? तॾहिं किसान चयो कि मुंहिंजे घर में हिकु सज्जन ऐं स्त्री आया आहिनि, हुननि ॾिनी आहिनि। त माता गंगा किसान खे ॿुधाईं जो स्त्री आहे उहा लक्ष्मी माता स्वयं आहे ऐं जो सज्जन पुरुष आहिनि हू विष्णु भॻवानु आहिनि। अगरि तूं लक्ष्मी माता खे घर सां विदा कंदे त वरी ग़रीब थी वेंदे। त जॾहिं किसान मोटी करे आयो त हुन चयईं कि मां माता खे घर सां न वञणु ॾींदमि। त लक्ष्मी चयो ठीकु आहे, ईअं हिकु कमु कजांइ, सुभाणे तेरस जो ॾींहुं आहे, तूं घर साफ़ सफ़ाई करे सफ़ा कर, राति जो घीअ जो ॾीओ ॿारे रख, मां ईंदसि, तूं मुंहिंजी पूॼा कजांइ। किसान लक्ष्मी माता जे चवण मूजिबि बिल्कुलु उहो ई कयो। राति जो लक्ष्मी माता जी पूॼा कई त उहो धन धान सां भरपूर थी वियो। त हिन तरह ई हर साल तेरस जे ॾींहुं लक्ष्मी माता जे पूजन जी प्रथा हली वई। त इहा हुई धनतेरस जी कथा। तव्हांखे कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं मुंहिंजे चैनल करिश्मा पेसवाणी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस कजो त जीअं मां ॿियो वीडियो विझां त तव्हांखे नोटिफिकेशन अची वञनि। वरी मां ॿियो विझंदमि वीडियो ॾियारी जो। मोकल थी वठां, वरी मिलंदासीं। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।